Batakso, Batakso, Batakso. नाज़रीन, प्रोग्राम बटाक्शो सां गॾु जो मेज़बान हफ़ीज़ कुंबर हाज़िर आहे। अॼु बटाक्शो जे स्टूडियो में जेका शख़्सियत महिमान तौरु आई आहे उन खे कारोबार जा केतिरा ई तजुर्बा आहिनि। अनाज मंडी खां वठी सोन जे दुकान ताईं हू ज़िंदगी जो सफ़र तय कंदो हेसि ताईं पहुतो आहे। अॼुकल्ह लाइ कहिड़ो कारोबार आहे, पर हुन वटि ज़िंदगी जा केतिरा ई तजुर्बा आहिनि। कारोबारी दुनिया जो किंग आहे। पाण अक्सर ज़िंदगी शहर खे ॾिनी अथनि। असांजा अॼोका महिमान आहिनि शराफ़त भाई, शौकत भाई। जनाब शराफ़त भाई, शौकत भाई, इन खे तव्हां थोरो हेठि रखो। तव्हांखे असां स्टूडियो में अचण भली कार चऊं था। महिरबानी। कीअं ख़ैरियत? सभु ख़ैरु, ख़ुशि? कीअं तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? कारोबार कीअं आहे? अच्छा, असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए जो तव्हां जहिड़ी शख़्सियत असांजे स्टूडियो में आई आहे। अरे ख़ुशी त मूंखे थी, आंखे केॾा थी रही आहे। मूंखे कॾहिं कोई बरकाई न आहे भाउ, बरकाई न, कोई बरकाई न आहे। कॾहिं मूंखे कोई न आहे बरकाई की अचो असां सां ॻाल्हि करो। ऐं शौकत भाई, ऐं मूंखे नाम गिनी आहे शराफ़त भाई, शौकत भाई। मुंहिंजो नाम आहे शौकत भाई ने शराफ़त भाई। हा सॉरी, मतिलबु त ॿ टे नाला गॾिजो था वञनि हुन में थोरो। शौकत भाई ने शराफ़त भाई, ॿ नाम, बापा जो नाम आहे, मुंहिंजो नाम आहे। न, असांखे तव्हां अज़ीज़ आहियो, असांखे इज़त आहे तव्हांजे लाइ। भला पहिला माण्हू हुयो जिनखे इज़त आहे मूं लाइ, ऐं पहिला माण्हू हुयो। मुंहिंजे ख़्याल में असां तव्हां मां आहियूं, तव्हां असां मां आहियो। ख़्याल न आउं चवां थो न की हिकदमि जम्बू आहियूं पाण, लेकिन ऐं कोई सम्झंदो न आहे। जम्बू हिकदमि मतिलबु जम्बू मतिलबु उॾ में उॾे थो न, ई माण्हू ईअं उॾे, दोस्ती ईअं उॾे, तालुका तीअं हिकदमि जम्बू आहे। मतिलबु तव्हांजो रूट्स त हिते ई आहे न, तव्हां हितां जा ई आहियो? हा न, ऐं इन हवाले सां थो चवां। आउं ईअं चवां थो हफ़ीज़ भाउ, असांजा इन्हनि जो वॾा एॾा जा आहिनि नंगर जा। नंगर सम्झे थो? नंगर ठटो? हा हा, उहो ठट हिकदमि जम्बू, उहो ठटे जा। तो असांजा उहो करींदा हुआ कोड़ो कपिड़े जो कारोबार न, उहो कोरी कोरी चवनि, कोरी। हा उहो न, तो पछी उहो हिकदमि जम्बू त इहो न कारोबार, तो पछी हली विया गुजरात। अच्छा, गुजरात में काफ़ी अर्सो रहिया? हा हा, उते बि कारोबार जे ख़्याल खां? कारोबार पाण शुरू से कारोबार। तव्हांजा वॾा त हिते ई दफ़न हूंदा? एॾा कोई मतिलबु एॾा आहे, कोई मुंबई में आहे, कोई जूनागढ़ में, ई विरियल आहे ईअं हिकदमि मतिलबु जम्बू। अच्छा, तव्हां मुख़्तलिफ़ कारोबारनि में तजुर्बा कया आहिनि? हा, बहु तजुर्बा करी वियुसि। कंहिं कारोबार में तव्हांखे घाटो पियो? आओ बहु भाई, हिकिड़ो आऊं कारोबार मूंखे यादि अचे थो हफ़ीज़ भाउ, अलाह मुंहिंजी पनाह, 5 लख रुपया, 5 लख रुपया कुड़े खे चूं था, हिकदमि जम्बू थी विया। हिकदमि जम्बू थी विया? मतिलबु ख़तमु थी वियो, घाटो पई वियो, करो घाटो पइजो, नुक़सानु। अच्छा, छाजो कारोबार हो? हू आउं करियोसि मेथी जो, मेथी जो करियोसि। आउं सम्झोसि की भई मूंखे 50 लख रुपया मिलना, करो 50 लख मिलना, नफ़े में मिलना। वो 5 लख मिली, 5 लख हिकदमि कलास घाटो पई वियो। अॼुकल्ह तव्हां कहिड़ो कारोबार पिया करियो? अॼुकल्ह आउं हिकिड़ो कमु करां थो, लेकिन ही आउं उनखे कैमरे वारे खे चवंदुसि त पुलिस मुंहिंजे पीछे पई वेंदी, करो मुंहिंजे ख़्याल में त नारो न कोई गैर सरई ने आउं नथो सम्झां की उहो ग़लति कमु आहे, लेकिन ये है कि हुकूमतुनि खे स्मगलिंग चए थी, करो अच्छा स्मगलिंग उनखे चए थी। आउं करो स्मगलिंग करां थो, गदेड़ा गिना थो। गदेड़ा सम्झे थो? गदेड़ा छा आहे? गदेड़ा मतिलबु नथा उन डंकी, करो। अच्छा, गॾ? हाँ, गदेड़ा गिना थो। गॾ तव्हां गॾ वठो था? हाँ, उहो हिकिड़े मतिलबु टकू भराइनि, ई न हिकिड़ो ॿियो न, टकू भराइनि। पछी आउं कहिड़ो करां थो उनखे आज़रबाईजान ने अफ़गानिस्तान अलाए ॾियां थो। अच्छा, इहो एतिरो नफ़े बख़्श कारोबार आहे छा? अरे बहु भाई, हिकदमि जम्बू नफ़ो न। इहो त केतिरे अरसे खां न आउं पन खाईंदो आउं तो खां थो न। हा, त तव्हां कोन्हे खाओ तो मतिलबु उहो गदेड़े जो कारोबार करां थो। जी, लेकिन ये कि अगर वो पुलिस आहे न उनखे ई ना चवंदा। पुलिस खे त ख़बर कोन पवंदी? ना ना किॾा ना पवनी बि ना खपे न, पैसा मंगनि था। उहो को की नहीं करनि, पैसा मंगनि। उहो हिकिड़ो आहे पची बि नफ़े में नुक़सानु पई वञो थोरो। कारोबार में पुलिस सां ॾेती लेती करणी पवे थी? ना एतिरी ना, वो नाजम वाजम से दोस्ती हुई थी न, तो पछी हली वञे थो, अहिड़ो कोई मसइलो न आहे। ना पहले पुलिस गिनी विया, नाजम ने ई गिननि था।
तो एवर अहिड़ो को ख़ासि मसइलो न आहे, लेकिन इहे के नफ़े में नुक़सानु। भले तव्हां कारोबारी दुनिया में न अचो आहे ऐं ज़मीनदारी करियो आहे, तव्हां कामयाबु ज़मीनदार न थियो? ज़मीनदारी ऐं ई करियो, अनाज जो कारोबार करियोसि न। फसल उबेलो वेठो न ज़मीन में, उबिल लवे थो। मतिलबु उहो अञा उहो नथो विकिरो, कपाई बपाई नाहे थींदी, अञा कचो वेठो करो चवनि था हुनखे। अच्छा, उहो वेठो न, तो वञा थो न होॾां केॾा सिंधपुरा, सिंध, हाँ उनकरा वञा थो न, उहो अकड़ेदम उनके ऐं जंबू करां थो न पैसा। ज़मीनदार खुटियल हूं था, ज़मीनदार ॿधो हूं था, खुटियल अकड़ेदम जंबू हूं था, ठीक है। तो आऊं करो करां थो कि भाई उनके चवां थो ऐं भाई इनजा केतिरा नालो फसल जा ॻाल्हि करो, होॾा तो घास ही हुए थी न फसल में, तो दाना तो हूं नथा, तूं आऊं गिनी गिना थो, तो ई मतिलबु ज़मीनदारी एतिरी करां थो न, पची उनखां पैसा ई ॾियां तो फसल बने तो ॿधो आहे मुंहिंजो अकड़ेदम ई जंबू बसि। अच्छा, असांखे जेसिताईं मालूम आहे त तव्हां पोल्ट्री जो कारोबार बि कयो? ये मुर्गी जो न, अरे यार केॾा गंदो कारोबार है साहब, इनमें वो बर्ड फ्लू आवियो न, अकड़ेदम सत्यानाश। उन में तव्हांखे नुक़सानु पियो? नुक़सान नहीं, उनके हिकु नंढो कारोबार हो, आउं तो बीजा करी रहियो हुउसि, लेकिन थोरो ही बि शुरू करियोसि करो, आउं चयो ही बि बिस्मिल्लाह अकड़ेदम जम्मू थी वेंदो, लेकिन ही बर्ड फ्लू अकड़ेदम जम्मू थी वियो, तो पछी करो जो पूरो कारोबार ने मुर्गी ॿधो अकड़ेदम जम्मू कलास। अच्छा, सवेरे तव्हां चयो त आउं सिंध वेंदो आहियां, तव्हां कराची में वेठा, कराची बि सिंध में आहे? अरे भाई आउं तो मेमन भाई आहीं, ऐं ख़ुदि सिंधी बि कराची में ईटो था कि सिंध वियो हुउसि, ऐं आउं सुणियो ई इलाही सिंधी मुंहिंजा दोस्त आहिनि न, हू बि चवंदा सिंध वियो हुउसि, कराची खे सिंध मञनि ई नथा, आउं करो करा पची भाई। तव्हां बि सिंधी भाई आहियो असांजा न? मूंखे कॾहिं मञो ताईं सिंधी यार, मेमण आहियो तव्हां? हा न, आउं त ई चवां थो, लेकिन कोई मञे नथो भाउ, आउं चवां थो कि भई आउं सिंधी ई आहीं, छो त न दारी घेर आकुरो घेर आहियां यार, न न अहिड़ियूं काफ़ी कम्यूनिटी, आउं सिंधी ॻाल्हि न करे रहियो, स्कुरो करी रहियो आहियां, इहो त हिकिड़ो लहजो आहे। ही तो अकड़ेदम ई जंबू करो था न असांखे कि भई परिया थियो, ही जंबू बंबू ना करो, ऐं मतिलबु थोरा अची वञो लिमिट में करो, न का घाटो आंके पवनो कारोबार में, सियासत जे कारोबार में आंके घाटो आहे, मूंखे न आहे। तव्हां सियासत में हिसो वग़ैरह वठो था? ना ना केॾा यार, हू कोई गिने थो तो वोट मूड हुए थो त को ॾेई ॾियूं था, न पंहिंजो न आहे सियासत जे, पाण हिकदमि बिज़नेस कारोबार हिकदमि जंबू है, सियासत खड में पिए करो, कोई ताल्लुक़ न सियासत से पंहिंजो, बता ॾियूं था ही करूं था। अच्छा, सियासी माण्हुनि खे तव्हां हाँ, फाइनेंस बता ॾियूं था, ख़र्चो पाणी ॾियूं था, लेकिन ही असां ख़ुदि नथा करूं। अच्छा, तव्हां तइलीम केतिरी हासिलु कई? ऐं करियो हिकिड़ो मिनट ई करोसि के ही पंज जमातूं गुजराती जूं मणियोसि न, हिन खे थोरो हेठि रखंदव? नीचे रखां, हलो सही, हांजी मर्ज़ी आहे भैया। तो पंज जमात गुजराती भरियोसि, 5 जमात गुजराती पढ़ी? कारोबार करिणो हो न भाई, तो उनमें कोई BA मैट्रिक वैट्रिक जो चक्कर तो होए न, तो MA वारा तो असांखे सफ़ाई करनि था होॾा दुकान ते, MA वारा पास वारा तो असांजी सफ़ाई करनि था, तो पछी असांखे को सफ़ाई करेला तो MA ना करणी न, BA तो असांखे तो गिनारियूं नथा कि भई 12 भॻो अकड़ेदम जम्मू थियो अकड़ेदम। अरे तव्हांजा स्कूल्स काफ़ी आहिनि, कॉलेजिस तव्हांजा हलंदा आहिनि, आउं खुदि डोनेट करां थो स्कूल खे, लेकिन मुंहिंजे बच्चनि खे न उहो बणाई नथो, आउं चयो ना भाई पाण खे कारोबार करिणो न, पोइ उन में जेके तव्हांजी कम्यूनिटीज़ जा ॿार जेके अचनि था पढ़नि था, उहे केॾां था वञनि, वरी कारोबार में केॾा वञनि था, कारोबार में वेंदा, बचे केॾा वेंदा, मछली जा बच्चा दरिया में ना वेंदा तो केॾा वेंदा भाई, दरिया में वेंदा, असांजा बच्चा आहिनि कारोबार में वेंदा, कारोबार बदिलनि था, ई चई ॾियां के हा नारो यार मुंहिंजो गदड़े जो कारोबार हली रहियो आहे, 2 नंबर कारोबार चवनि था उनखे, हालांकि 2 नंबर में कोई गैर सराई न आहे कि 2 नंबर हुए, गदड़ हेॾा गिनूं था होॾा बेचूं था, कहिड़ो ख़राबी आहे भाई, आहे कोई गदड़े जहिड़ी चीज़ आहे यार, माण्हू तो माण्हू वेचनि था। अच्छा, उन मां तव्हांखे वधीक नफ़ो पियो मिले या ॿिए कंहिं कारोबार मां तव्हांखे? होॾा नफ़ो सही मिली रहियो आहे, मुनाफ़ो हुए थो, लेकिन ही इनकम टैक्स वारनि खे मालूम न आहे न, असां करूं था कि भई असां ही कारोबार करूं था, कॾहिं आउं न करियोसि, कोई बोर्ड लॻाइने कारोबार न करियो न, मुंहिंजो कार्ड बनायूं आहिनि उनमें बि न लिखियो कि गदेड़ा होलसेल मर्चेंट, आउं न लिखियोसि, सम्झा न, आउं करां थो इस्तार में पूरो बोर्ड लॻायूं कि ॿधो अख़बारनि जी ने मीडिया जे इदारनि जी बुकिंग इस्तारनि जी, इश्तिहारनि जो कारोबार? शौकत भाई सरापत भाई एंड सन्स। तव्हां स्टेट एजेंसी वग़ैरह उहा बि हलाईंदा रहिया? ॿधो ई करियो आहियां कारोबार, आउं कोई न छॾियोसि, ॿधो ई कारोबार करियो आहियां, अनाज बेचियो आहियां, गिनियो आहियां, गधेड़ा बेचा थो, पोल्ट्री फार्म करियोसि, सराफा जो कमु करियोसि, हर कमु करियो आहियां। अच्छा, सवेरे तव्हां ॿाहिरि तव्हां सां कचहरी थी, तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो पियो, पाड़े में तव्हां पियो चयो जहिड़ो बेड़ो थियो, झगड़ो करे थो न उहो यार, मुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, उहो मुंहिंजी ॿाहिरी जे चीअ में आहे न। कंहिंसां झगड़ो? सिद्दीक़ भाई हू झगड़ो करे थो, मुंहिंजी ॿाहिरी आहे न जो मिसिस जेका आहे
उनजी ॿाहिरीअ खता ही इलाही ख़तरनाक औरत आहे न, इलाही बहु ख़तरनाक औरत आहे। उनजे चेते मुंहिंजे इक़बाल खे मारे हिकिड़ो इक़बाल खे हिकदमि जंबू करे छॾी, एतिरो मारी न। इक़बाल इहो न, इक़बाल इहो मुंहिंजे पुत्र जी ॻाल्हि करां थो, नंढे जी। इक़बाल इहो, हा, मोहम्मद इक़बाल इहो। इनखे मारी ने मूंखे गुस्सो अची वियो, पिस्तौल खयोसि न घर में। आउं चयो अॼु मूंखे रोकी जुबेदा, मूंखे चयो ना वञो, मुड़ी वञो न, ना वञो। आउं चयो ना, हिकदमि इनखे जंबू करनोसि। बाइड़ी मुंहिंजी यार, अंजी भाभी मूंखे रोकी। आउं चयो ना, पिस्तौल उपाड़ियोसि, गोली बि भरियोसि, धड़ाम धड़ाम हिकदमि 6 गोली जिंबू निकिरी वियोसि। अरे आउं चयो सिद्दीक़ जा बच्चा ॿार अच, अरे सिद्दीक़ जा बच्चा ॿार अच। भाई सिद्दीक़ आवियो न, हाँ उनके ही चयो अरे तू कुड़ो इक़बाल के मारे, कुड़ो समझी ने मारी है, कोई लावारिस है, गरीब है, कुड़ो समझी है। तो मूंखे चए कुड़ो करे तो नार ना उनजी एतिरा जज्बाती थे, जज्बाती इक़बाली के मारे यार, कोई मामूली रोज जी ॻाल्हि, कोई हकड़े ॾींहुं माण्हू बर्दाश्त करे यार। आऊं पिस्तौल करियो सां चयो सिद्दीक़ ॿार अच, सिद्दीक़ ॿार आवियो भाई, हीअं थड़के न, हीअं थड़के। हाँ उनके पिस्तौल साम्हूं करियोसि। आऊं चयो तूं कलमू भर, तो जो ख़त्म आहे कमु। चयो कलमू भरा तो सेठ केतिरे जो गिड़ी आई पिस्तौल? आऊं चयो 5000 जो। चयो 7000 रुपया ॾे, ॾिया तो क़बूल आहे? आऊं चयो ॾे बेटा 7000 ही लेखी नहीं ॾिनी, आऊं पिस्तौल ॾिनी, आऊं 4000 जो गिड़ियो हुअसि। आऊं 4 जो गिड़ियो हुअसि। अच्छा वरी कूड़ आयो था? हा न, कमाए गिड़ियो 7 में वियो 53 70% मुंडा पोकड़ो, 70% हिकदमि जंबू न। पर इक़बाल जो छा थींदो? इक़बाल के तो आऊं सम्झाईंदो न, सिद्दीक़ भाई भी हाणे नहीं करे, उनके ख़बर आहे जज्बाती माण्हू आहे शौकत भाई, कॾहिं नहीं करे। रांदियुनि में तव्हांजी दिलचस्पी आहे? मुंहिंजी हुई थोड़ी शतरंज रमियोसि, ताश रमियोसि, ताश तो अॼु बि पते जो तो हले थो थोरो सम्झे न, रमी फिलेस ही हले थो। अच्छा, हा ही रमियोसि। तव्हां 5 दर्जा पढ़िया आहिनि, ज़ाहिर आहे थोरो कॾहिं तव्हांखे अदब सां दिलचस्पी रही आहे? अरे अदब से तो बहु आहे भाई, इलाही बहु आहे। मूंखे ख़बर आहे, मूंखे इलाही मज़ा बि न, मूंखे चयो हफ़ीज़ भाई अंके बरकाई अख्तर फ़ोन करी मूंखे बरकाई आहे। हाँ अख्तर आहे न, हिकिड़ो अख्तर जान चऊं था, ही आहिनि डायरेक्टर। ही मूंखे फ़ोन करी, मूंखे चयो शौकत भाई सराबत भाई अची वेंदो। मुंहिंजे बेटा कुड़ेला छा हाणे मुंहिंजे दुकान ते केरु ईंदो? चयो न सेठ दुकान में इहा आहे कि इतवार जे ॾींहुं तोखे बरकाई आहे, तो तुंहिंजी रिकॉर्डिंग करां थो, पछी असां मंगल जे ॾींहुं हलाईंदासीं। आउं चयो भई हलो, पड़ोस जो आहे न बच्चो। आउं चयो हलो, असांजो डायरेक्टर आहे, सुठो आहे। हा न, असांजो बच्चो आहे न, पड़ोस जो असांजो। आउं चयो भई अख्तर हाणे तूं चए तो ऐं हला तो, लेकिन माण्हू ख़बर न कहिड़ा कहिड़ा हूंदा, हिकदमि कोई जंबू हुए तो। चए न हफ़ीज़ आहे। आउं चयो ही केरु हुए तो? चए ही अदीब आहे, शाइरी करे तो ने, उहो अफ़साना लिखे तो। अड़े मूंखे एॾी मतिलबु ख़ुशी थी। आउं चयो यार अहिड़ो माण्हू आहे तो, आउं शाइर माण्हू आहियां ख़ुदि, लेकिन हफ़ीज़ भाई जुलम नारो, मुंहिंजे घर में मुंहिंजो कोई शेर सुणे लाइ तयार न। हिकिड़ो शाइर माण्हू खे कोई ना सुणे तो पछी उनजी शाइरी जो मतिलबु मुंहिंजो अंदरि जा अरमान तो घुटी घुटी ने मरी विया न हिकदमि। सही आहे। तो आऊं चयो भई ही अख्तर मूंखे चए, अरे आऊं चयो तुंहिंजा अल्लाह बचा करे जवान, अल्लाह उनखे ख़ुशि रखे यार, तूं ही मिलाए माण्हू मूंखे इनखां शाइरी सुणाईंदोसि। तो आऊं अची वियो ऐं अदब जी ॻाल्हि करे, तो ही तो मुंहिंजे दिलि में, आऊं तो शाइरी बि खणी आवियोसि। महिरबानी तव्हांजी थींदी। हाँ कुड़ो करां सुणायां हाणे? आऊं कुड़ो करियो, ही शाइरी तो बहु आहे, मुख़्तसिर आहिनि न आहिनि तो बहु, आहीं चयो न तो अंक मुख़्तसिर हिकिड़ी ॿ लाइन, अकड़ी ने बोल लाइनूं, अकड़ी के बो अकड़ी न बोल लाइनूं नारो, ये हिकदमि जज्बाती शाइरी आहे, कुड़ो आहे जज्बाती शाइरी। ऐं शाइर माण्हू अंखे ख़बर आहे कि हिकिड़े शाइर जा जज्बात कुड़ो हूंदा था। हाँ हाणे आई नारो इहा आहे कि ही 4 ईअं इनमें एॾा बि आहे, इन जे वासे बि आहे। बसि तव्हां थोरो मुख़्तसिर ॿुधायो, ऐं पाण वटि प्रोग्राम जो टाइम थोरो आहे न। जसन, हलो जसन वारो न आहे चवणो, ही नीचे वारो सुणाए ॾियां थो। जोश 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 जोश, हाँ जोश जोश जूस ना जोश, हाँ जोश जो जिंदगी जो जोश, जिंदगी जो होश उड़ाए तो, माना जोश जिंदगी जो होश उड़ाए तो, होश माना होश। हाँ ना, ये चाहतो ना यार, जोश जिंदगी यार तू भी जो जुबेदा हुआ कि जी बात तरह की मुझे गाल ना है समझने, जुबेदा भी ना है समझनी मुझे शायरी करे, तू भी ना है समझने, शायर मालूम है। आप समझी जोश जिंदगी जो होश उड़ाए तो, जल्दी जल्दी कोशिश करे जश्न जिंदगी मलाए तो। शौकत भाई कोशिश करे जश्न जिंदगी जो मलाए तो, जश्न जिंदगी जो मलाए तो। हाँ ये गुरो शायरी है।
ॾुखियाई सां सम्झ में अची वियो। हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से। तमामु मुश्किल आहे। हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से। जेबाइस ने जीनत समझे तो मतलब डेकोरेशन नथी वियो आराइस ने करो चवनि था, जेबाइस ने आराइस ने करो चवनि था। ज़ेबाइश। हाँ ऊ हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से। ज़ीनत। हाँ ज़ीनत केरु आहे? जीनत भाई नथी वे यार, तू तो करो चवनि था उनके जीनत। ज़ीनत। हाँ ऊ जीनत, ऊ ना, अरे ऊ जीनत जी ॻाल्हि ना कर, ऊ जुबेदा बि नारी रही है प्रोग्राम यार, करो ॻाल्हि करे तो अपीत भाई माराई वारी करे तो। अच्छा ई जीनत ऊ आहे जिंदगी वारी जीनत के हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से। ख्वाहिश ने खुशी ख्वाहिश ने खुशी मगर शायर लुटाए तो, मतलब घाटो अकड़ेदम लुटाए तो शायर। शौकत भाई लुटाए तो, हफीज भाई लुटाए तो, सही लुटाए। ख्वाहिश ने खुशी बोए खुशी बोए चीज लुटाए तो। कारोबार जिंदगी जो चौपट थई वियो। कारोबार ज़िंदगी जो चौपट थई वियो। कारोबार जिंदगी जो चौपट थई वियो। शरबत इश्क जो शीशे में, शरबत इश्क जो शीशे में शौकत जो आहे। इहो थोरो तव्हांजो ख़्यालु आहे सो हुन सां मिले न पियो ॿी लाइन सां। शरबत जो नारो ई मिले न मिलाया तो शौकत न थिया वियो हुननि में। हाणे शौकत शायर जो नाम न अचे तो पछे शायरी करो कम जी। अच्छा ठीकु आहे। शायरी मतलब मिले ना मिले करो चवनि था, काफ़ियो चवनि था न, ई मिले ना मिले शायर जो नालो अचणो खपे। ऐं ई शौकत विझोसि न भला तव्हां बीजो सुणाइया न बसि हाणे मूंखे रुगो इहो ॿुधायो इन हवाले न सां न हिकिड़ो यार आउं इन हवाले सां तव्हां खां पुछां थो। हलो भाई हांजी त मर्ज़ी आहे। सेठ साहब तव्हांजी शायरी जो महरक कहिड़ो रहियो आहे, मतिलबु का तव्हांजो को पुराणो रोमांस वग़ैरह? अरे रोमांस भाई बहु रोमांस करियोसि, लेकिन रोमांस जो जुबेदा से करियोसि न, हू फाइनल वकड़ेदम जम्बू बनी वियो, हू शादी करियोसि। अच्छा तव्हांजी इश्तिहारनि जी कंपनी आहे? इश्तिहार जी कंपनी। हाँ उन मॉडल्स वग़ैरह बि हूंदा? हाँ पोइ उन में छोकिरियूं बि हूंदियूं आहिनि, ईंदियूं आहिनि? बहु अचनि थो भाई। अच्छा इन्हनि सां कॾहिं त को दिलि जो मामिलो? न दिलि जो थिए थो, लेकिन जुबेदा जो जरा ख़ौफ़ थिए थो। जुबेदा आहे न अकड़ेदम, मतलब हू सोचे नथी एतिरो मारे थी। ही कॾहिं ही आहे घरवारी आहे, इन जो हक़ आहे कि मारे, लेकिन ही एतिरो मारे थी तो आउं पची कोड़ो करियोसि कि उनके चाह बि नथो न। लेकिन ये है कि हाँ खूबसूरत लड़कियों टमक टमक करे न ईअं हलन थियूं तो मज़ा तो अचे न शौकत भाई के। कोई के भी अचे थी, शौकत भाई भी तो इंसान है भाउ, ईअं करे न हलनि थियूं न, ईअं करे पछी ईअं नारिनि थियूं। हाणे मूंखे कहिड़ी मज़ा अचे, आउं चओ नारा वटि नारा नारा, आउं कॾहिं नथो चा कट, कॾहिं न अचां, आउं चओ हलनि थियूं। और दीवार से वञी लॻी के सेठ साहब कट तो करो, आउं चओ भई कट करो कर, आउं ख़ुदि कट थी वियो आकड़े दम जम्बू इहो हुए थो। तव्हां ॿुधायो पिया जेका जुबेदा आहे जी जी उहो तव्हांखे मारे थी, मारणु हक़ आहे, इहा त अजीब ॻाल्हि पिया करो न। हा घरवारी आहे न, उनजो ॾाढो हक़ आहे, घरवारी जो माण्हू ते हक़ हुए थो, हस्बैंड ते हक़ हुए थो। अच्छा तव्हां इश्तिहारी कंपनी हलाइण खां अॻु में हिकिड़ी फिल्म कंपनी फिल्म बनायोसि, ऐं फिल्म पोइ बनायोसि, उनमें हीरो आऊं हुउसि पोइ न, पर उन कंपनी तव्हांजी का ख़ासि फिल्म त कोन बनायोसि न, मेमन इन गुजरात, પછી उनजो नाम चेंज करियोसि, इशक इन गुजरात करियोसि। इशक इन गुजरात? इशक इन, हाँ वो इन गुजरात। न पर फिल्मूं तव्हांजूं त सभु फ्लॉप पयूं हुयूं। नारो कारोबार हुए तो न, इनमें नुक़सान भी थिए तो, लेकिन एतिरो ना थियो कि आंखे ग़लति इन्फॉर्मेशन ॾिनी आहे कोई ॿी फिल्म कंपनी वारे, लेकिन आउं जो बनायो एतिरो नुक़सान ना थियो, हलनियूं खूब। मेमन भाई तो बधो नारियो, बधो नारियो कि भई चलो इन शौकत भाई सराफत भाई जी नारूं था, तो असां फिल्मूं बि फिल्मी लाइन आउं ख़ुदि पोइ हीरो अचे वारो हुउसि, लेकिन इहे कि जुबेदा मना करे, इहा करे छॾियो हुउसि, तो जुबेदा जे ना तोखे हीरो न आहिनि, हीरो विञणो आहे तो पछी हीरोइन मूंखे गिन। हाणे ॿाहिरी के केरु हीरोइन गिने थो? भला फिल्मनि में तव्हां कोन आया, ठीकु आहे न न बदकिस्मती से, मतलब जुबेदा जी वजह से, बदकिस्मती भी ना हुई। जुबेदा मना करे। इश्तिहारनि में मॉडल तौरु आया? वो उनमें आउं आवियो हुउसि हिकिड़ी छालिया जे इश्तिहार में, उहो मूंखे, अच्छा हाँ मुंहिंजी कंपनी जो छालिया जो इश्तिहार हो, तो आउं उनमें कमु करियोसि। अच्छा तव्हां जेको इश्तिहार वग़ैरह ॾींदा आहियो उन में तव्हां कारोबारी हवाले सां अख़बारुनि खे बि इश्तिहार ॾींदा हूंदो? हा ॾियां तो ॿधो एजेंसियुनि खे ॾियां तो कि भई हू मुंहिंजी कमीशन हुए थी 20%। ज़ाहिर आहे तव्हां अख़बार पढ़ंदा बि हूंदो? गुजराती पढ़ा तो। अच्छा उनमें कहिड़ियूं ख़बरूं पढ़ंदा आहियो तव्हां? इनमें नारो अगोतरी हुए थी, सराफा शेयर्स बाज़ार जी उन ख़बरूं, स्टॉक एक्सचेंज कोर्ट उनटा इन जूं ख़बरूं, स्टॉक जूं उन हू पढ़ा तो ने, ही बसि ही ॻाल्हियूं।
भले ध्यान तलब जा जेके इश्तिहार ईंदा आहिनि उन्हनि कॾहिं अव्हांजो ध्यानु छिकायो या न? उहो नारो उहो पंहिंजी इन जो हूंदियूं न गुजराती अख़बार इनमें नथो हुए, उहो सिंधी में न ॿी जी अख़बार में हुए थो। ध्यान तलब जा इश्तिहार जेके ॾींदा आहियो तव्हां, उहे थो पुछां। हा हा उहो आऊं सम्झो उहो ॿाहिरीअ वारा चओ था, उहो त हुअनि था, उहो त आऊं पढ़ां थो। हा, उहो ॿाहिरिनि वारा इश्तिहार उहो पढ़ां थो, हीरोइन जा इंटरव्यू पढ़ां थो अख़बार में जो न आहे इतना हीरोइन जा, हू बि पढ़ां थो। मेलनि मलाखनि जा शौक़ु रहिया आहिनि तव्हांखे? ई बस थोरो थोरो, दुकान बि लॻायोसि हिकिड़े मेड़े में, मिठाई जी दुकान लॻायोसि, मज़ा न आई, कोई फ़ाइदो न थियो, सिर्फ़ु 25,000 रुपया अचो। हाणे 25,000 रुपया करे 3 ॾींहं राति जो केरु जागे भाई, ई मसइलो थी वियो। माण्हू चवण एतिरो नंढे वॾो कमु न करिणो न आहे, शौक़त भाई शौक़त से कमु करिणो आहे, जो करिणो आहे शौक़त से करिणो आहे। अॻिले दम जम्मू अथई वियो, चयो न आहे करिणो पछी न हिकिड़े दफ़ा लॻा, लेकिन ही कॾहिं कोई वञा थो, कलंदर ते वञा थो कॾहिं मेड़े ते हाज़िरी भरणु। ऐं हा न उहो मेड़ो नारेल आहे। अच्छा, औलाद वग़ैरह केतिरो आहे तव्हां? 5 साल आहे, 4 पुत्र ई आहे, 3 धीअ। अच्छा, उहे उन्हनि जा कारोबार अलॻि आहिनि? ॿधो जा कारोबार अलॻि, धीअनि जा नहीं कारोबार। पर तव्हांजा छोकिरा जेके आहिनि उहे कारोबार में आहिनि, प्रॉपर्टी बि आहे एतिरी, हाणे तव्हांखे हिन उमिरि में त आरामु करणु घुरिजे न। आऊं आराम केॾा करां थो, आराम तो भाई ज़िंदगी में आहे न, ज़िंदगी हिकिड़ेदमि जंबू आहे, उॾो हलो। मां वञा थो शेयर्स बाज़ार, छोकिरा वेठा हूंदा दुकान ते, तूं हली वञा थो शेयर्स बाज़ार में, शेयर रमां थो पूरो। माना शेयर्स बाज़ार न आहे उनी, हू शेयर्स? हा हू शेयर्स था चओ? शेयर्स। तव्हांजो ॿाहिरि वञणु थियो आहे? किथे? हिकिड़ी मिनट, इहो वरी हा ॾिसो। हा सच भुली वियो, ऐं हिकिड़े दफ़ा वियुसि बांग्लादेश। विलायत फिरेला वियुसि बांग्लादेश। बांग्लादेश विया घुमण? बांग्लादेश फिरेला वियुसि। घुमण विया? हा फिरेला। फिरेला मतिलबु घुमेला, ईअं सम्झी न विजिट नथो हुए, हू करेला वियुसि। त होॾां वियुसि त होॾां ऐं नारोसि हिसाबु लॻायोसि की होॾा हेॾियूं टोपियूं वेचाई रहियूं हुयूं होलसेल जे हिसाबे। आउं नारोसि अगरि इनखे कराची में खणी वेंदा त पूरो ट्रिप जो ख़र्चो आहे न उनमें निकिरी वेंदो। अच्छा, लाट यकी? हा। आउं हिकिड़ो कयोसि, 7 ॾींहं हुउसि बांग्लादेश में, वापसि में आवियोसि त टोपियूं गिनी न आवियोसि। एॾा माण्हू खे टोपियूं पहिराइनि शुरू, फर्स्ट क्लास इनकम में पूरो ट्रिप बि निकिरियो, 2,000 रुपया बची वियो। न पोइ हुन तव्हां कस्टम वारनि सां हिननि सां कीअं तव्हां जाइज़ हुए थो, हीअ कोई नाजाइज़ न आहे, उन जाइज़ हुए थो, टोपियूं खणी अचणो जाइज़ हुए थो। हीरोइन थोरी आहे, टोपी आहे बा, हिकिड़ो कस्टमर वारा बि तो टोपियूं पहिराईंदा न माण्हू खे, कस्टमर वारा कहिड़ो करे ॾींदा आहिनि, टोपी पहिराए ॾींदा, ऐं उन खे टोपियूं पहिराए ॾिनोसि। हीअ तो हले थो असांजो, हीअ तो हुए थो। अच्छा सेठ साहब, कारोबारी हवाले सां तव्हांजी डिघी नज़र आहे? बहु लंबी नज़र, बहु लंबी। ऐं तव्हांजो जेको हींअर हिकिड़ो बिज़नेस उहो बि आहे जेको मीडिया सां ॻंढियल आहे? इश्तिहार तो मीडिया में हलंदा न, ज़ाहिर आहे। अख़बार आहे, टेलीविज़न आहे। कुझु मीडिया में आयो आहे न, मुंहिंजो हीउ फेस नारो पर्सनैलिटी मुंहिंजी हीअ ख़ुदि पोते आयो आहे स्क्रीन ते 40 जे विस्तार में। त उन में मीडिया जे हवाले सां ख़बरूं बि आहिनि, ज़ाहिर ख़बरूं तव्हां ॾिसंदा बि हूंदो, पढ़ंदा बि हूंदो। हा। ऐं पाण तव्हां हिन खे हा सारी भुली वियो, माफ़ु करना। ये है कि ये ख्याल न तो रहे ना, ये सवाल अड़ा करो था न पेचीदा मुश्किल तो मुझे ख्याल अकड़दम ये जम्मू थी वञे थो न, तू वो भुली वियो, सॉरी। हाँ, त मूं इहो त पुछणु चाहियो त पाण हिकिड़ी अहिड़ी दुनिया में था रहूं जंहिंमें केतिरा ई मामला आहिनि। बहु मामला आहिनि भाई, बहु मामला। दुनिया तो अॼुकल्ह ख़बर न अकड़दम जम्मू थी वई आहे न, कोई ख़बर न कुरो थी वञे। हाँ, माना जंगनि जो ज़मानो बि आहे, जंग त हर दौर में रही आहे। हाँ, पर अॼुकल्ह जेका जंग हली रही आहे इराक़ ऐं अमेरिका जी, या अफ़गानिस्तान, बहु वॾी जंग हली रही आहे, लेकिन इनमें हिकिड़ो कमु आहे, आउं नारां थो ख़बरूं पढ़ां थो अख़बार में। मूंखे सवाल करण ॾियो, इन हवाले सां तव्हां कुझु छा चई सघो था त इहे जंगूं ख़तमु थियणु घुरिजनि या न, ऐं कारोबारी कम्यूनिटी जा माण्हू आहे ज़ाहिर अमन बि घुरिजे? नारो असांखा जो मार्केट में कमु करूं था न, ओॾा अमन ऊनो खपे। कराची में रहूं था, असांखे कराची में अमन ऊनो खपे, अमन ऊनो तो असांजो कमु हलंदो। लेकिन अगरि जंग आहे न, हीअ आउं नारां थो, मूंखे मज़ा अचे थी कई ॻाल्हि में। जंग में मज़ा अचे? हीअ जो अचे थी न, हीअ हिकिड़े मां नारां थो, एतिरो स्क्रैप मिली रहियो आहे ओॾा बगदाद में, स्क्रैप, ट्रैंकूं तबाह थी रहियूं, गाॾियूं तबाह थी रहियूं आहिनि, की हीअ आहे न, तो हीअ हिकिड़ो स्क्रैप माण्हू वञे न हिकिड़ो बगदाद, स्क्रैप गिरी अचे, बहु करोड़ रुपया कमाए सघे थो, कई करोड़ जो कारोबार हीअ ठही सघे थो, मतिलबु जंग जो। ॿियो इहो आहे की अगरि माण्हू ओॾा हुए न, असलो वेचे अकड़े दम घणेंग डा टिड़िंग जंबू, अकड़े दम जंबू, बहु कमाई है। शौकत भाई, शराफत भाई सां गुफ्तगू तव्हां ॿुधी, पंहिंजे मेज़बान हफ़ीज़ कुंबर खे इजाज़त ॾींदा हिकिड़े दम जंबू।
बटाक शो जा तमाम एपिसोड्स हाणे ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।